आलिमनि जी बि सुधारो कंदा हुआ। हाणे हालत अहिड़ी थी वई आहे जो तव्हां असां ॾिसूं था, जेकॾहिं को इंसान कंहिंखे झले थो त उन खे हक़ीर थो सम्झो वञे त हे झले छो थो। इंसान हो, कम से कम इंसान गुनाह खे गुनाह थो सम्झे। अहिड़ो अंदरि कारो न थिए जो माण्हू गुनाह खे गुनाह ई न सम्झे। त मुस्लमान भाइरो अर्ज़ु पए कयो, अल्लाह साईं इंसान खे दुनिया में हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं इंसान तॾहिं पहुचे थो जॾहिं हुन जे अखि में दीद हुजे ऐं ॿियो उन इंसान जे लाइ ज़ाहिरी उन सुवारीअ में रोशनाई हुजे। ॿई रोशनायूं हूंदियूं तॾहिं मंज़िल ते पहुचंदो। ईअं ई रब साईं तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो। इहो इंसान जाहिल आहे, बेख़बर आहे। हिन खे अल्लाह जी सुञाण कोन्हे, हिन खे मुहम्मद मुस्तफ़ा जे मक़ाम मर्तबे जी ख़बर कोन्हे, हिन खे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत जी सुञाण नाहे, हिन इंसान खे जन्नत जहन्नम जी सुञाण नाहे, हिन इंसान खे हलाल हराम जी सुञाण नाहे। इहा अल्लाह साईं इंसान खे सुञाण क़ुरान पाक जे तालीम सां ॾिए थो। जॾहिं क़ुरान शरीफ़ सां इंसान ताल्लुक़ रखे थो, क़ुरान पाक सां वाबस्तगी रखे थो, त क़ुरान जी रोशनाईअ सां तव्हां असांखे ख़बर पए थी त हीअ अबो आहे, हीअ अमड़ आहे, हीअ घरवारी आहे, हीअ भेण आहे, हीअ मासी आहे, हीअ धारी औरत आहे, हीअ हलाल आहे, हीअ हराम आहे, हीअ नेकी आहे, हीअ गुनाह आहे, हीअ शइ जाइज़ आहे, हीअ शइ जाइज़ न आहे, हीअ अल्लाह जे रज़ा जो सबबु आहे, हीअ नाराज़गी जो सबबु आहे। इहा तव्हां असां इंसाननि खे सम्झ ऐं सुञाण क़ुरान पाक सां मिले थी। त जेकर इंसान जॾहिं इंसान ईमान थो आणे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन ईमान कलमे सां मोमिन जी दिलि में हिकिड़ी अखि थी पैदा थिए। जे ज़ाहिरी तरह सां तव्हां असांजे चेहरे में अखिया दीद आहे, ईअं मोमिन जी दिलि में हिकिड़ी अखि थी अचे, नूरानी हिकिड़ी उहा नज़र दीद थी थिए। हाणे जीअं उनखे नूरानी दीद थी, हाणे उन जे लाइ अल्लाह से दुनिया में बातिनी ज़ाहिरी रोशनाई क़ुरान पाक जी रखी आहे। जॾहिं क़ुरान जी रोशनाई ईमान जी रोशनाई ॿई पाण में मिलंदियूं, इहो इंसान जन्नत में वञी पहुचंदो।